के वीडियो में गाल कंदासीं सिंध जो एक बेहतरीन अदाकार जंहिंजो नालो मुरीद अब्बास कटबर आहे ऐं सिंध जो एक नाजवाब बेहतरीन आर्टिस्ट ऐं बेहतरीन फनकार हुयो दोस्तों। उनखे छो क़त्ल कयो वियो ऐं उनखे छो मारियो वियो दोस्तों, तफ़सीली वीडियो में गाल कंदासीं। मुरीद अब्बास कटबर केरु ऐं किथां जो ऐं उनजो पहिरियों एल्बम कॾहिं रिलीज़ थियो ऐं उन कुल पंहिंजा एल्बम घणा रिलीज़ कया ऐं उनखे छो क़त्ल कयो वियो ऐं उनजा घणा ॿार, छा शादी उनजी थियल हुई या न ही थियल, मुकम्मल तफ़सीली वीडियो में गाल कंदासीं दोस्तों। मुरीद अब्बास सिंध जो उहो वाहिद फनकार हो जंहिं तमामु घणे थोरे अरसे में तमामु घणी मक़बूलियत माणी ऐं उन जा तक़रीबन जेको आहे सो केस्टूं तक मुकम्मल 5 सालनि जे अरसे में एल्बम ई मुरागे 9 रिलीज़ थिया, जंहिंजे नतीजे में जेको आहे सो 9 एल्बम एॾी तमामु घणी मक़बूलियत माणी सिंध में जो उन जा माण्हू अॼु 2025 ताईं बि तमामु घणा परस्तार आहिनि। 1997 में मुरीद अब्बास खे क़त्ल कयो वियो ऐं ईद जी उज़ा ईद जी जेका राति हुई उन में मुरीद अब्बास के क्लेशन जा बस्ट हणी ऐं उनखे क़त्ल करे हिन दुनिया फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो दोस्तों। मुरीद अब्बास बिल्कुलु नंढी उमिरि में तमामु बहितरीन जेको आहे सो फनकार थी उभरियो ऐं सिंध वासियुनि तमामु घणी मुरीद अब्बास खे मोट ॾिनी ऐं सिंध में अॼु ताईं बि तव्हांजे अगरि सर्च कंदव त मुरीद अब्बास जूं जेके एल्बम आहिनि उहे तमामु घणा जेको आहे सो यूट्यूब ऐं फेसबुक ते सर्च पिया थियनि ऐं मार्केट में बि उन्हनि जेके 9 एल्बम रिलीज़ कया मुरीद अब्बास उहे तमामु घणा जेको आहे सो हिट थिया ऐं उन खां अलावा तमामु घणी मक़बूलियत माणी। मुरीद अब्बास जेको आहे सो हिकु नंढी उमिरि में हिन दुनिया मां लाॾाणो कयो ऐं उनखे कुझु माण्हू ईअं बि चवनि था त पीपल्स पार्टी जा कुझु आहिनि उन्हनि जेको आहे सो मुरीद अब्बास खे क़त्ल करायो। इन में का बि तस्दीक कान्हे का ऐं इन में का बि जेको आहे सो असांखे पकी अथेंटिक मालूमात कान्हे का, लेकिन इहा पकी ख़बर आहे त मुरीद अब्बास खे ईद जी राति पंहिंजे स्टूडियो में एल्बम रिलीज़ पियो करे। उन एल्बम रिलीज़ करण जे दौरान ई कुझु माण्हू हथियार खणी चढ़ी आया ऐं मुरीद अब्बास पंहिंजे जेको आहे सो स्टूडियो में वेठो हुयो, उते ई जेको आहे सो क्लेशन जा बस्ट हणी मुरीद अब्बास खे इन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करण ते मजबूर कयो वियो दोस्तों। मुरीद अब्बास जे अॼु 2025 ताईं बि ज़िंदा हुजे हा त इहा पकी ख़बर आहे त मुरीद अब्बास, मुमताज़ मौलाई थियो या ॿिया फनकार थिया, उन्हनि सभिनीनि खे पोइते छॾे वञे हा। छाजे करे जो मुरीद अब्बास जो जेको आवाज़ु हुयो उहो तमामु हिकु दर्दनाक आवाज़ु हुयो ऐं बहितरीन जेको आहे सो उन जे आवाज़ में दर्द हुयो जेको तमामु घणो सिंधवासी ॿुधी ऐं मोट पिया कनि ऐं हुनखे कुदरती ॾात मिलियल हो दोस्तों ऐं हुनजे आवाज़ में हिकु अहिड़ो दर्द भरियलु हुयो जेको बि उनजी एल्बम ऐं कैस्ट ॿुधे पियो उहो बार बार ॿुधण लाइ मजबूर पियो थिए। त वॾी महिरबानी मुरीद अब्बास कटबर थियो या सिंध जा ॿिया गुलकार थिया, फनकार थिया, उन्हनि जा वीडियो असां पंहिंजे चैनल ते आणींदा रहंदा आहियूं। वीडियो खे लाइक ऐं शेयर